प्रियालो में जिस्कम जे सर ते सकाफ़ती रैली कढी वई। क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो। इलाइक़े वासियुनि जी वॾी अंग में शिरकत। 3 डिसंबर एकता ॾियारो मल्हाइण जे ऐलान बाद प्रियालो जी सकाफ़ती रंगनि में रंगियल नौजवान रोडनि ते निकिरी पिया। रैलीअ जी अॻवानी देशी आसिफ बलोच, ज़ुहैब पंवर ऐं ॿियनि कई, जॾहिं त रैली शहर जे मढ़ी वारे इलाइक़े खां शुरू कई वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां थींदी प्रेस क्लब प्रियालो ते पहुती, जिते रैलीअ जी अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंधी सवें सालनि जी बहितरीन तारीख़ जा मालिक आहिनि ऐं दुनिया में सिंधी तहज़ीब तमामु पुराणी ऐं महिमान नवाज़ जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। असां हिकु सिंध सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाइण ते पूरे सिंधी मीडिया खे सलाम पेश करियूं था, जिन सिंधी क़ौम खे हिन क़ौमी ॾींहुं मल्हाइण लाइ हिकु ईद जो ॾींहुं मुक़ररु कयो आहे, जंहिं में पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी पंहिंजे धरती ऐं सक़ाफ़त सां मुहबत जे इज़हार तौर ते हीउ ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, जंहिं सां सिंधियुनि माण्हुनि खे पंहिंजे ख़तमु थींदड़ सक़ाफ़त सां मुहबत करण जो मौक़ो मिलंदो आहे। उन मौक़े ते नौजवाननि टोपी अजरक समेत बोस्की जा पटका पहिरे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी रक़्स कयो। उन मौक़े ते देशी आसिफ बलोच, ज़ुहैब पंवर, अजीब मेहर, सिद्दीक़ बलोच, सलीम मीराणी, राजा शेख समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई।